वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदर आसिफ अली ज़रदारी सां अहम मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में पाक भारत चिकताण ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई आहे। वज़ीर आज़म सदर खे भारत ख़िलाफ़ ऑपरेशन में हिन वक़्त ताईं थियल अॻबराई बाबति आगाह कयो। इहा अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदर आसिफ अली ज़रदारी सां अहम मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में पाक भारत चिकताण ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई आहे। वज़ीर आज़म सदर खे भारत ख़िलाफ़ ऑपरेशन में हिन वक़्त ताईं थियल अॻबराई बाबति आगाह कयो। अवां खे आगाह कंदा हलूं हिन अहम ख़बर जे हवाले सां त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदर आसिफ अली ज़रदारी सां अहम मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में पाक भारत चिकताण ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई आहे। वज़ीर आज़म सदर खे भारत ख़िलाफ़ ऑपरेशन में हिन वक़्त ताईं थियल अहम अॻबराई बाबति बि आगाह कयो। अवां खे आगाह कंदा हलूं हिन अहम ख़बर जे हवाले सां त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदर आसिफ अली ज़रदारी सां अहम मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में पाक भारत चिकताण ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई आहे। वज़ीर आज़म सदर खे भारत ख़िलाफ़ ऑपरेशन में हिन वक़्त ताईं थियल अॻबराई बाबति आगाह कयो। अहम ख़बर खां अवां खे आगाह कंदा हलूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदर आसिफ अली ज़रदारी सां अहम मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में पाक भारत चिकताण ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई आहे। वज़ीर आज़म सदर खे भारत ख़िलाफ़ ऑपरेशन में हिन वक़्त ताईं थियल अॻबराई बाबति आगाह कयो। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदर आसिफ अली ज़रदारी सां अहम मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में पाक भारत चिकताण ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई आहे। वज़ीर आज़म सदर खे भारत ख़िलाफ़ ऑपरेशन में हिन वक़्त ताईं थियल अॻबराई बाबति आगाह कयो। अहम ख़बर खां अवां खे आगाह कंदा हलूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदर आसिफ अली ज़रदारी सां अहम मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में पाक भारत चिकताण ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई आहे।